नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾींदासीं मीरपुर ख़ास मां, जिते डिगरी शम्स टाउन वेझो तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर में वाटेड़ो डिगरी वासी मोहम्मद ख़ासकेली फौत थी वियो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। अवां खे ख़बर ॾियूं पिया, मीरपुर ख़ास वेझो डिगरी शम्स टाउन वेझो पेश आयल हादसे जे हवाले सां, जंहिंमें हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे वारिस ख़ासकेली सां। जी वारिस ख़ासकेली, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, त बिल्कुल ॿुधाईंदो हलां त ही मीरपुर ख़ास जो डिगड़ी जेको रोड है, डिगड़ी भरिसां हिकु डिगड़ी शहर जो जीलानी पाड़े जो रहवासी हो दरवेश मोहम्मद ख़ासकेली जेको रोड वठी अची रहियो हो त तेज़ रफ़्तार जेका कोच है उनखे टक्कर हणी जेको है चिपाटे जेको है मारे छॾियो आहे। जंहिंखे इतला बैदि पुलिस जेको आहे अस्पताल पहुचायो। उतां ज़रूरी कार्रवाइनि बैदि जेको आहे लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे। ऐं पुलिस जो चवणु आहे त जेको फौती आहे उहो दरवेश ऐं उनजो जेको ज़हनी तवाज़न उहो ठीकु न हो। जी महिरबानी अवां जी वारिस ख़ासकेली तफ़सील ॾियण लाइ। वारिस ख़ासकेली मीरपुर ख़ास वेझो डिगड़ी शम्स टाउन वेझो पेश आयल हादसे जे हवाले सां अपडेट करे रहियो हो। ऐं नाज़रीन उन खां पोइ अवां खे ख़बर ॾियूं हाल मां, जिते कोट महमूद दाहिरी वासी पुरस्कार नमूने गुम थियल 26 वरनि जे असदुल्ला दाहिरी जो 2 महीननि खां पतो न पइजी सघियो आहे। संदसि वारसनि परेशान जेके वारिस आहिनि उहे परेशानी जो शिकार आहिनि। संदन चवणु आहे त नौजवान ज़रई ज़मीन ॾांहुं वेंदे रस्ते मां गुम थियो। ॻोल्हा बावजूदि संदसि को बि ॾस पतो न पियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया हाला वेझो कोट महमूद दाहिरी वासी पुरस्कार नमूने गुम थियल 26 वरनि जे असदुल्ला दाहिरी जो 2 महीननि खां पतो नाहे पइजी सघियो। इन हवाले सां संदसि वारसनि जो चवणु आहे त नौजवान ज़रई ज़मीन ॾांहुं वेंदे रस्ते मां गुम थी वियो। ॻोल्हा बावजूदि संदसि ॾस पतो न पइजी सघियो आहे। कोटलालू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू ऐं छितन कुतन नींगरी समेत 2 ॼणनि खे ॾाढ़े विधो। ज़ख़्मियुनि में 17 वरनि जो अयाज़ ख़ासकेली ऐं 8 वरनि जी रिज़वाना मरीज़ शामिल आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं पिया कोटलालू में जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू ऐं छितन कुतन नींगरी समेत 2 ॼणनि खे ॾाढ़े विधो। ज़ख़्मियुनि में 17 वरनि जो अयाज़ ख़ासकेली ऐं 8 वरनि जी रिज़वाना मरीज़ शामिल आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कोटलालू मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ ख़ासकेली असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रियाज़ ख़ासकेली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, कोटलालू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतन नौजवान समेत हिकु नींगरी खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॻोठ हाजी मेंदरो ख़ासकेली जे रहवासी ॻोठाणे 17 साल नौजवान अयाज़ अली पुट राणो ख़ासकेली ऐं ॻोठ मौलाबख्श मरी जे रहवासी अब्दुल करीम मरी जी 8 साल धीअ रिज़वाना मरी खे रोलू कुतन ॾाढे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी नींगरी ऐं नौजवान खे वारस इलाज लाइ मुख़्तलिफ़ अस्पतालुनि मां खणी विया आहिनि। अक्सर ॿारड़ा जेका आहिनि उहे घंध ऐं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त माण्हुनि में ऐं ॻोठाणनि में ख़ौफ़ विरहाइश ऐं रोलू कुतनि जे करे पकिड़िजी विया। जी महिरबानी अवां जी रियाज़ ख़ासकेली तफ़सील ॾियण लाइ। तव्हांखे ॿुधायूं त नबीसर रोड में कुते ॾाढ़ियल नौजवान खे RH सेंटर मां एंटी रेबीज़ वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ संदसि वारसनि एहतजाज कयो। संदन चवणु हो त सिहत मर्कज़ में वैक्सीन समेत ॿियूं सहूलियतूं मौजूदु न आहिनि, जितां मरीज़नि खे को बि लाभ हासिल न पियो थिए। तव्हांखे ॿुधायूं पिया नबीसर रोड में कुते ॾाढ़ियल नौजवान खे RH सेंटर मां एंटी रेबीज़ वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। भंबू ख़ान चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी भंबू ख़ान चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, नबीसर रोड जी मेहराब कॉलोनी जो रवासी नौजवान नारो वलद जेराम खे रोलू कुतन जेको ॾाढी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर नबीसर आंदो हुयो, जिते वैक्सीन आणण लाइ हुअण करे मुतासिर नौजवान जेको नारू कोहली ऐं ॿियनि पारां रूरल हेल्थ सेंटर इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते दाईंदे चयो त हिकु त सिहत मर्कज़ में मयारी इलाज जी का बि सहूलियत मौजूदु न आहे, पर RH में कुते वारी वैक्सीन नथी लॻाई वञे, जंहिं करे असां दरबदर थी रहिया आहियूं। हिननि चयो त हिन सिहत मर्कज़ में एमरजेंसी जी सूरत में का बि सहूलियत न हुअण करे हितां खां मरीज़ कुंडरी ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं मुंतक़िल कया वञनि था, जंहिं करे हू वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहं ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि वाॻियल इख़्तियारनि खां घुर कई त RH नबीसर में कुते वारी वैक्सीन न हुअण जो नोटिस वठण समेत शहर ऐं भरपासे में कुता मार मुहिम पिणु शुरू करे वधीक बेचैनी खां बचायो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिघे अरसे खां टाउन कमेटी नबीसर रोड नबीसर थर ॿाराड़नि में कुते मार मुहिम न थियण करे रोलू छितन कुतन जो आज़ार जेको आहे वधी वियो आहे, जंहिं करे शहरनि में हिन वक़्तु ख़ौफ़ वारी लहर पखिड़ियल आहे।
ऐं वक़्तन ब वक़्तन मासूम ॿारनि शहरनि समेत चौपाई माल ते रोलू कुतनि जा हमला जारी आहिनि। जी ताहिरा। महिरबानी अवां जी। महबूब ख़ान चांडियो तफ़सील ॾियण लाइ। नवीसर रोड में कुते ॾाढ़ियल नौजवान KRH सेंटर मां एंटी रेबीज़ वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कयो। क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह जे शागिर्दनि मुतालबनि जे मनता लाइ एहतजाज कंदे ॿुधायो आहे त समूरा तालीमी इदारा खुली विया आहिनि पर क़ाइद अवाम जा क्लास बंदि आहिनि। यूनिवर्सिटी इंतज़ामिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करे रही आहे। इन हवाले सां शागिर्दनि टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अयास डाहिरी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। जी मां मौजूदु आहियां क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जे ऑफिस जे ॿाहिरां। तव्हांजो सभई शागिर्द जेको आहे सो पंहिंजे मुतालबनि लाइ हिते धरणियूं हणी वेठल आहिनि। इन्हनि सख़्तु एहतजाज कयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त क़ाइद अवाम जी यूनिवर्सिटीअ में हिन वाइस चांसलर जे ख़िलाफ़ सालनि खां वठी एहतजाज थींदा पिया अचनि पर इंतिज़ामिया जे मथां का बि जूं नथी चुरे। हीअ शागिर्द परेशान आहिनि। सरकारी स्कूल खुली आहिनि, सरकारी कॉलेज खुली विया आहिनि पर अञा बि हिननि खे चयो थो वञे तव्हां जेको ऑनलाइन क्लास वठो, जंहिं ते हिननि खे एतिराज़ु आहे ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे त असां हीउ एहतजाज एसि ताईं जारी रखंदासीं धरणियूं जेसि ताईं असांखे को ऐलान करे इहो चयो वञे त तव्हांजा असां फिज़िकल तौर ते क्लास वठंदासीं। हिन खां पुछंदासीं ॿियो हिन जो छा आहे चवणु। कोरोना जीअं सिलसिलो हलंदो रहियो आहे त असां उन हिसाब सां असां स्टूडेंट असांजी टीचर उन शइ खे बाक़ाइदे तरीक़े सां मुंहुं ॾिनो आहे। चवण जी ॻाल्हि आहे त हींअर साईं असांजे जंहिं महिल पंहिंजे शहीद गनी साहिबु ऐलान कयो त बाबा सॼी जेकी बि टोटल तालीम आहे असांजी पाकिस्तान जी खुली वई आहे त असांजी प्राइमरी स्कूल कॉलेज सभु शइ खुली वई पर साईं असांजी यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे जेकी अञा ताईं बि इहा ऑनलाइन सिलसिलो हलाए पई। ऐं पहिरीं ॻाल्हि त असांजो साईं हिकिड़ो सेमेस्टर आहे जेको उहो कंप्लीट ई कोन थियो आहे, उनजा पेपर ई कोन थिया आहिनि, उनजा प्रैक्टिकल कोन थिया आहिनि। हे वरी साईं ॿियो नओं सेमेस्टर ते असां लाइ मथे लाइ शुरू साईं असांखे हीअ जेकी इंतिज़ामिया आहे हितां जी क़ाइद अवाम यूनिवर्सिटी जी असां स्टूडेंट खे बार बार टॉर्चर कयो आहे, बार बार परेशान कयो आहे। असां साईं वधि में वधि बर्दाश्त करे 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 थकिजी पिया आहियूं। नेठि असां हिन कदम में पहुता। ॿियो ॻाल्हि त असां साईं VC साहिब खे पंहिंजे अर्ज़ु कयूं था त साईं असांजा मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि। असां इहो चयो आहे त साईं असांजा फिज़िकल क्लास हलाए वञनि, असांखे पढ़ायो वञे, असांखे लिखायो वञे, असांखे सम्झायो वञे। असांजा मुतालबा इहे ई आहिनि त जीअं माना असांखे पिछले सेमेस्टर में ऑनलाइन पढ़ायो वियो त असांजा पेपर्स बि ऑनलाइन ई थियनि। छाकाणि त ऑनलाइन असांखे पढ़ायो वियो आहे त असांजा पेपर बि ऑनलाइन थियनि। ऐं असांजो जेको नेक्स्ट सेमेस्टर आहे इहो सर्कुलर निकितो आहे ऐं टाइम टेबल्स बि निकितो आहे त उहो बि ऑनलाइन थींदो। ऑनलाइन असांजी तालीम तबाह आहे, असांजी एजुकेशन तबाह आहे, असां हुन मां कुझु सिखी नथा सघूं। असांजी डिग्री अहिड़ी कहिड़े कम जी। ऐं इंतिज़ामिया खां गवर्नमेंट खां इहो हिकिड़ो सवाल करणु थो चाहियां त छा इंजीनियर छा डॉक्टर इहे ऑनलाइन पढ़ी थींदा आहिनि? बग़ैर कंहिं प्रैक्टिकल जे बग़ैर कंहिं शइ जे छा इंजीनियर थींदा आहिनि? अगर इंजीनियर ईअं थींदा आहिनि ऑनलाइन अगर इहो हिकिड़ो ऑथेंटिक वे आहे त तव्हां इहे बिल्डिंग छो ठारायूं आहिनि? इन बिल्डिंग खे ठाराए छॾियो तव्हां। ये कंहिं कम जी न आहिनि असांजे। कोविड जो सिस्टम स्टार्ट थियो, असां हर क्लास ऑनलाइन वरितीसीं। 2 सेमेस्टर असांजा ऑनलाइन गुज़रिया, असां पेपर ॾिनासीं। हाणे 4th सेमेस्टर जा यूनिवर्सिटी असां सां गेम थी खेॾे, 2 नंबरी थी करे, बिटी पॉलिसी। ठीकु, असांजा हर मुतालबो असांजो जाइज़ मुतालबो आहे ऐं उनखे यूनिवर्सिटी खपे, एडमिनिस्ट्रेशन खपे त जल्द अज जल्द मञे वठे, न त असां स्टूडेंट हितां न उथंदासीं न उथंदासीं न उथंदा। हाणे हिकिड़े महीने में असां कंहिं बि न प्रैक्टिकल कयो आहे न ॿियो कुझु। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि VC पाण चयो त मूंखे 2 करोड़ मिलिया आहिनि ऑनलाइन क्लास जे डिवाइसनि जे लाइ। उहे काॾे उहे असां कंहिं शागिर्द खे न आहिनि मिली सघिया हींअर ताईं। ॿी ॻाल्हि हिननि ॻाल्हि कई त असां तव्हांजी फीस माफ़ु कंदासीं, ट्यूशन फीस आहे, हॉस्टल फीस आहे, ट्रांसपोर्ट फीस आहे, टूअर फीस आहे, उहा हिननि ताईं न माफ़ु कई आहे, न जेको नोटिफिकेशन न करी आहे, सिर्फ़ु हिननि ॻाल्हि कई आहे हिकिड़ी असां सां। जी तव्हां हिन शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ हिते धरणे ते वेठल आहिनि ऐं ओसिताईं ही धरणे ते वेठल आहिनि क़ाइद अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जा शागिर्द। जेसि ताईं हिन जा मुतालबा तस्लीम न कया वञा, हिन जो इहो ई मुतालबो आहे त जेके ऑनलाइन क्लास जेको हिननि शुरू कया आहिनि उहे बंदि कया वञनि ऐं फिज़िकल क्लास शुरू कया आहिनि। हिन जो ई चवणु आहे त हिन असांखे हिन डिवाइसूं मिलियूं आहिनि। जेको क़ाइद अवाम यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐलान कयो हुयो त हिनखे नेट जा ट्रांसपोर्ट जी फीस जेका माफ़ु कई उहो सर्कुलर निकितो आहे। हिननि जो इहो बि चवणु आहे त करोड़ खां 2 करोड़ हिनखे मिलिया आहिनि कोरोना जे मुद में, उहे किथे ख़र्च कया विया आहिनि। ऐं हिननि इहो ई चयो आहे त जेसि ताईं इंतिज़ामिया असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कंदी असां ही सभई शागिर्द राति ॾींहं हिते धरणियूं हणी वेहंदासीं। कैमरामैन तालिबनि सां गॾु अयास डायरी, टाइम न्यूज़, नवाबशाह। नवाबशाह मां अयास डायरी जी रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं त घारो में फिल्टर प्लांट वेझो टायर बस्ट थियण सबबि सुज़ुकी कल्टी थी पई। नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन्हनि ज़ख़्मियुनि में अख्तर अनीस, सुभान, अक्सा, शरीफ़, रोशन, वकार ऐं ॿिया शामिल आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया घारो लॻ फिल्टर प्लांट वेझो टायर बस्ट थियण सबबि सुज़ुकी कल्टी थी ऐं इन हादसे जे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया।
वधीक तफ़सील मालूम कयूं था फ़हद मुस्तफ़ा जोखियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फ़हद मुस्तफ़ा जोखियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? ज़ख़्मी जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी बिल्कुल तारा गारो फिल्टर प्लांट लगे सूसकी जो टायर बस्ट थियण सबब सूसकी कल्टी थी पई। सूसकी कल्टी थियण सां सूसकी में जेके आहे सो बाहि वकोड़े वई सूसकी के नतीजे में जेके आहिनि सो 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कराची लियारी जे रहवासी सुजावल वञण दौरान ओचितो सूसकी जो टायर बस्ट थियण सबब सूसकी कल्टी थी पई। नतीजे में अख्तर, अनीस, सुभान, अक्सा, शरीफ, रोशन ऐं वकार समेत जेके आहिनि सो 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे रूरल हेल्थ सेंटर घारो में आंदो वियो। जॾहिं त सूसकीअ जे ड्राइवर खे जेको आहे सो बाहि लॻण सबब गणती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो आहे। जी महिरबानी अवां जी फ़हद मुस्तफ़ा जोखियो तफ़सील ॾियण लाइ। मियाँ साहब मां खे ख़बर ॾियूं जिते ॻोठ गुलाब केहर में केहर बिरादरी जी 2 धुरनि में झेड़े दौरान लठियूं लॻण सबब 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया मियाँ साहब लॻ ॻोठ गुलाब केहर में केहर बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थियो ऐं इन झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। टंडोलाहियार वेझो बाहि लॻण सबब 6 घर सड़ी रख थी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए वरिती। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया टंडोलाहियार वेझो बाहि लॻण सबब 6 घर सड़ी रख थी विया ऐं इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए वरिती ऐं बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। टंडो अलहयार मां अव्हांखे ॿुधायूं पिया जिते बाहि जो वाक़ियो पेश आयो। बाहि लॻण सबब 6 घर सड़ी रख थी विया आहिनि। नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया टंडो अलहयार वेझो ॻोठ में बाहि लॻण सबब 6 घर सड़ी रख थी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए वरिती। ऐं नाज़रीन उन खां पोइ अव्हांखे सांगड़ मां ख़बर ॾियूं जिते चुल्ह जी चिणनि मां 3 पोरियतनि जा घर सड़ी ख़ाक थी विया। इतला ते फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि बाहि विसाए वरिती। अव्हांखे सांगड़ मां ख़बर ॾियूं पिया जिते बि बाहि जो वाक़ियो पेश आयो ऐं पोरियतनि जा घर सड़ी रख थी विया। 3 पोरियतनि जा घर ॿुधाया पिया वञनि जेके सड़ी रख थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था मीर हसन मरी खां। जी मीर हसन मरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सांगड़ लॻ जेको आहे 2 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठ गुलो वसाण उते जेको आहे 3 हारी पोरियतनि जे घर खे जेको आहे सो चुल्ह मां जेका चिण ॻोठण खां बाहि लॻी जंहिंजे करे जेको आहे 3 पोरियतनि जा किरशन, फतू ऐं चने भील जा जेके घर सड़ी आहे। उन्हनि घर में उन्हनि जो मौजूदु अनाज, ॿियो जेको उन्हनि जो रोक रक़म, चांदी जा कुझु ज़ेवर ऐं ॿियो जेको घर जो आम इस्तेमाल जो सामान उहो सड़ी रख थी वियो आहे। ॻोठनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त जेको संदन 3 खां 4 लख रुपए जी माल जो सामान सड़ी रख थी वियो। फ़क़ति शहर खां 2 किलोमीटर ते हुअण जे बावजूद जेको आहे फायर ब्रिगेड वक़्त ते न पहुची सघी, जंहिंजे करे संदन जेको आहे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जी महिरबानी अव्हां जी मीर हसन मरी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन मोरो में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट सबब शागिर्द परेशाननि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। स्कूल इंतज़ामिया जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां शागिर्दनि खे अञा ताईं किताब न मिली सघिया आहिनि। स्कूल में फर्नीचर जी भी खोट आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मस्तोई। नाज़रीन मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मोरो शहर जे गचे रोड ते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शादी खान डेलू कैंपस स्कूल में, जिते हिन वक़्तु ताईं जीअं लॉकडाउन टुटो आहे ऐं स्कूल खुलिया आहिनि उन वक़्त खां पोइ हिन वक़्तु ताईं हिननि खे किताब न आहिनि मिलिया, जंहिंजे करे हिते जेके शागिर्दियानियूं आहिनि उहे तइलीम उन्हनि जी जेका सख़्तु मुतासिर थी आहे। उस्ताद पिणु परेशान आहिनि। अचो त इन हवाले सां स्कूल इंतिज़ामिया उस्तादनि ऐं शागिर्दियानियुनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे इन हवाले सां। कैंपस स्कूल डिक्लेयर थियल आहे ऐं आफ्टर कोरोना 7 महीननि जे लॉकडाउन ऐं बाक़ी मामलनि खां पोइ जॾहिं हिते आयासीं त एजुकेशन सख़्तु मुतासिर थी रही आहे। असां वटि फ्री टेक्स्ट बुक्स जेके गवर्नमेंट खे ॾियणा आहिनि अञा ताईं हिन स्कूल जे हिकिड़े ॿार खे बि कोन मिलिया आहिनि। जेकॾहिं टेक्स्ट बुक्स न मिलंदा त ॿार कीअं पढ़ंदा? ॿार पट ते पढ़नि पिया। असांखे फर्नीचर जी सख़्तु खोट आहे। 500 खां वधीक ॿार हिते पढ़ी रहिया आहिनि। उन खां अलावा असांजी बिल्डिंग मंज़ूर थी आहे जंहिंखे बि 1 साल थी वियो आहे, अञा ताईं हुनजो कमु शुरू कोन थो थिए पियो ऐं डिले टैक्टिक्स आहे। गवर्नमेंट खां मुतालबो इहो आहे त ही लेस प्रिविलेज्ड ॿार हिते पढ़नि था पिया, तमामु मिसकीन यतीम ॿार आहिनि, उन्हनि खे तव्हां
किताब जेकॾहिं न ॾींदो त उस्ताद डिलीवर कीअं कंदा, क्वालिटी एजुकेशन खे एम्पावर कीअं कंदासीं। स्कूल पूरे खे हिकु बि किताब न मिलियो आहे, इन जे करे असांजे सॼे स्कूल जी जेका तइलीम आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे ऐं मजबूरन असां पहिरें दर्जो, मूं वटि हींअर ॿियो दर्जो आहे, तव्हां बोर्ड ते बि ॾिसंदव त मां हींअर ॿारनि खे पहिरियों दर्जो बि पढ़ायां, जॾहिं त सरकार उनखे प्रोमोट करे ॿिए दर्जे में कयो आहे, पर असांखे ॿिए दर्जे जा किताब न आहिनि मिली सघिया। 15 ॾींहं थी विया तक़रीबन स्कूल खुलिया आहिनि त किताब न आहिनि, जॾहिं त किताब अची चुका बि आहिनि तालके ते बहुत, पर असांखे न मिलिया आहिनि। हाणे वधीक नेक्स्ट ईयर जेको ईंदो इम्तिहान थींदा ॿारनि जा, त 15 ॾींहंनि खां ॿार बार बार असांखां इहो ई सुवाल करे रहिया आहिनि, साईं किताब, साईं किताब, साईं किताब। असां उन्हनि खे इहो चई रहिया आहियूं त बाबा अॼु न सुभाणे, अॼु न सुभाणे, अॼु न सुभाणे, केसि ताईं असां ॿारनि खे चवंदासीं। अपील असांजी इहा आहे टीओ साहिब खे, डीओ साहिब खे, महिरबानी करे अची विज़िट कयो, ॾिसो हिन इलाइक़े जो ही वॾे में वॾो स्कूल आहे। हिन वक़्तु सूरत हाल असांजे हिन पाड़े जी इहा आहे त 500 ॿार त असां वटि मौजूदु आहिनि, पर इन खां घणा ॿार अञा ॿाहिरि घिटियुनि में आहिनि। असां वटि सहूलियतुनि जी अड़ाहट, फर्नीचर जी खोट, बिल्डिंग जी खोट, बाथरूमनि जी, पाणीअ जे पीअण जी, ॿियूं सभु सारियूं खोटूं त पंहिंजी जाइ ते आहिनि। असां पंहिंजे मदद पाण जेको थी सघे थो कयूं था। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त किताब पूरा न मिलिया आहिनि, ख़ासि तौर ते मादरी ज़बान जो जेको किताब आहे, जेको तमामु अहम किताब आहे, उहो कोन थो मिले पियो। 15 ॾींहंनि खां असां ईअं था पढ़ूं, हुकूमत खे अपील आहे त असांखे किताब ॾिना वञनि। 3 ॾींहंनि खां वठी किताब न आहिनि, इन लाइ असांखे बेस कतो रहे, इन लाइ हुकूमत खे अपील था कयूं असांखे जल्द में जल्द किताब ॾी जावनि। हुकूमत खे पैगाम आहे त कीअं करे किताब असांखे जल्दी ॾियनि। असां वटि बेंचूं न आहिनि ऐं सर असां वटि पट ते था वेहूं ऐं सरकार जे असांजा बेंचूं ॾियो, बेंचूं न आहिनि, भाॻ लट कया आहिनि बेंचूं ऐं असां वेहण जे लाइ जाइ न आहे, बेंचूं न आहिनि असांखे ऐं असां पट ते वेहूं था ऐं सरकार खे चयो त असांखे बेंचूं ॾियनि। किताब बि न आहिनि, असांखे किताब बि न मिलिया आहिनि। जी तव्हां शादी खान ढिलू कैंपस स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त जीअं लॉकडाउन ख़तमु थियो आहे ऐं स्कूल खुलिया आहिनि, तंहिं टाइम खां वठी असांखे दर्सी किताब जेके आहिनि उहे न मिलिया आहिनि ऐं मादरी ज़बान वारो किताब पिणु न आहे मिलियो, जंहिंजे करे असांजी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। इंतिज़ामिया खे ख़ासि करे डीओ खां पिणु मुतालबो कयो आहे त हिन स्कूल खे फर्नीचर ऐं दर्सी किताब ॾेई संदसि परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन वफ़ा सलमान रज़ा मस्तोई सां गॾु वहीद रज़ाक मस्तोई। मोरो मां वहीद मस्तोई जी रिपोर्ट में ॾिठी। मेरहापुर मां वाक़िअ ख़बर ॾियूं, पब्लिक हेल्थ खाते जी लापरवाही सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रस्तनि ते गटरनि जो पाणी बीहण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि दायो आहे त गंदगी सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया को बि तहरुक नथी वठे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर मोहसिन मला सां। जी मोहसिन मला। जी बिल्कुलु तारा, पब्लिक हेल्थ खाते तालका मेरापुर जे अमलदारनि जी नाअहलीअ सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गटर नाला उथली पिया, जंहिं सबबि गोॾे जहिड़ो गंदो पाणी रस्तनि, घिटियुनि, दुकाननि, स्कूलनि, अस्पतालुनि, मस्जिदुनि ऐं इमाम बारगाहनि ॾाढो बीहजी वियो, जंहिं सबबि शहरी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। गंदो पाणी निकाल न थियण सबबि मक्खियुनि, मच्छरनि ऐं बदबू जो आज़ार वधी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। जॾहिं त दुकानदारनि जो कारोबार पिणु सख़्तु मुतासिर थी वियो आहे। स्कूलनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि, अस्पतालुनि ॾांहुं वेंदड़ मरीज़नि ऐं मस्जिदुनि ॾांहुं वेंदड़ नमाज़नि खे सख़्तु ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। शहरनि पारां लाॻापियल इंतिज़ामिया खे केतिरा ई भेरा शिकायतूं ऐं एहतजाज कया विया आहिनि, लेकिन हीउ अहम मसइलो हल न आहे थी सघियो। ज़रियनि मूजिबि पब्लिक हेल्थ अमलदारनि जी लापरवाही सबबि डिस्पोजल अक्सर बंदि रहनि था, जंहिंजो कारण नाकारा मशीनरी ऐं तेल जो न हुअणु आहे। सिंध सरकार पारां सालियानी करोड़ रुपया बजट ॾियण बावजूदि उहा बजट कागज़ी कार्रवाईअ में त ख़र्च कई वञे थी, लेकिन अमली तौर ते ज़बूनाल मशीनरी ऐं गैर मयारी पाइप लाइन जेका मुख़्तलिफ़ जॻहनि तां अक्सर लीक थिए थी, उनजी मरमत समेत डिस्पोजलनि खे तेल जी फराहमीअ वारे मसइले समेत को बि अहम मसइलो हल नथो कयो वञे ऐं मिली भगत करे उहा बजट हड़प कई वञे थी। पब्लिक हेल्थ खाते तालका मेरापुर जे डिस्पोजल हलाइण लाइ अटकल 200 खां वधीक मुलाज़िम मिलियल आहिनि, जिन मां अटकल 80 मुलाज़िम ड्यूटी कंदा बक़ाया वीज़ा ते वियल आहिनि। लाॻापियल इंतिज़ामिया पारां शहर मां गंदो पाणी निकाल करण लाइ के बि जोगा उपाउ न आहिनि वरिता विया, जंहिं सबबि शहरी सख़्तु अज़ाब भोगण ते मजबूर आहिनि। हितां जे रवासिन गुलाम रसूल भट्टी, बाबू मला, मुजाहिद समो ऐं ॿियनि पारां शहर जो ड्रेनेज निज़ाम हथों वठी नाकारा बणाईंदड़ पब्लिक हेल्थ
जे राशि अमलदारनि खिलाफ़ अदालत में रिट दाख़िल करण लाइ कानूनी माहिरनि सां सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। होॾां टाइम न्यूज़ पारां SDO पब्लिक हेल्थ रिज़वान फुल सां राब्तो करण जी कोशिशि कई वई त हुन कॉल अटेंड न कई। ॿिए तरफ़ राब्तो करण ते एडमिनिस्ट्रेटर अज़हर अली लगारी ॿुधायो त शहर मां गंदो पाणी निकाल न थियण जो अहम सबबु पब्लिक हेल्थ खाते पारां डिस्पोजल न हलाइण आहे, जे सबबु अक्सर ही मसइलो रहे थो। शहरनि जो ही अहम मसइलो जल्द हल कराए खेनि परेशानी मां निजात जारी वेंदी। जी तारा। महिरबानी जी मौसम मला तफ़सील ॾियण लाइ। मेहरापुर में पब्लिक हेल्थ खाते जी लापरवाही सबबु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रस्तनि ते गटरनि जो पाणी बीहण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि दाहियो आहे त गंदगी सबबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया को बि तहरुक नथी वठे। गाजी खुआवड़ मामा खे ख़बर ॾियूं जिते 15 ॾींहं अॻु क़तल थियल पोरियत न्याज़ हुसैन लाशारी जे केस में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन मौजूदु पुलिस केस में मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे। आख़िर ॿुधाइनि पिया गाजी खुआवड़ वेझो 15 ॾींहं अॻु क़तल थियल पोरियत न्याज़ हुसैन लाशारी जे केस में जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था मुदस्सर खुआवड़ खां। जी मुदस्सर खुआवड़ कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, गाजी खुआड़ लॻ ॻोठ कड़ो सबड़ खान में 15 ॾींहं अॻु क़तल थियल पुरियत न्याज़ हुसैन लाशारी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे पीउ नेमतुल्ला लाशारी जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे पीउ नेमतुल्ला लाशारी, रियाज़ लाशारी, खमीसो लाशारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 15 ॾींहं अॻु जवाबदारनि घर में घिरी असांजो बेगुनाह गभरू नौजवान क़तूल करे विया, जंहिंखां पोइ हिन महिल ताईं गाजी खुआड़ पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार न आहे करे सघी, जॾहिं त कातिल असांखे केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾींदा रहनि था ऐं चवनि था त तव्हां केस तां हथ खणो न त तव्हांखे बि मारींदासीं। असां मिसकिन आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो घर उजड़ी वियो आहे, बचा घर खाली ॾिसी रोइनि था। हिननि IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP कंबर खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जी तारा। महिरबानी जी मुदस्सर खुआवड़ तफ़सील ॾियण लाइ। मदेजी में ॻोठ मोहम्मद ख़ान बुरड़ो जे रहवासियुनि ज़मीन ते मुबैना कब्ज़ो थियण करे बासरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। संदन चवणु हो त बासर अब्दुल हमीद, मुमताज़ बुरड़ो, इम्तियाज़, पुलिस एहलकार महबूब ऐं फयाज़ बुरड़ो टे ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। अदालत में केस हलंदड़ हो जंहिं में फ़ैसिलो असांजे हक़ में आयो, पर बासर कब्ज़ो ख़त्म नथा कनि। मदेजी मां अव्हांखे ख़बर ॾियूं पिया जिते ॻोठ मोहम्मद ख़ान बुरड़ो जे रहवासियुनि ज़मीन ते मुबैना कब्ज़ो थियण करे बासरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था मौज़म भुट्टो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मौज़म भुट्टो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु तायरा, मदेजी भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान बुरड़ो वासी बुरड़ा बिरादरी जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ मासूम ॿारनि समेत एहतजाज लाइ प्रेस क्लब मदेजी पहुता, जिते हुननि जो इहो ई ॾाऊं त बासर ऐं ॿ पुलिस एहलकार जेके असांजे ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि, हुननि जो इहो ई चवणु आहे त ज़रियनि मौजूदु बुरड़ा बिरादरी, फयाज़ बुरड़ो ऐं असांजे टे जरेब 12 विसा ज़मीन ते कब्ज़ो करे रहियो आहे। जी महिरबानी जी मौज़म भुट्टो तफ़सील ॾियण लाइ। मौज़म भुट्टो तफ़सील ॾेई रहियो हो मदेजी मां जिते रहवासियुनि ज़मीन ते मुबैना कब्ज़ो थियण करे बासरनि ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। नाज़रीन, खिपरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बोड़ जो पाणी बीठल हुजण करे रहवासी दरबदर थी विया। मुतासिरीन जो चवणु आहे त नाअहल इंतिज़ामिया हाणे असांखे हथ सां ॿोड़ियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे आज़ाद राजड़। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु जेका खिपरो जे तालुक़े जे मुख़्तलिफ़ देहनि में मौजूदु आहियूं, जिते DC सांगड़ पारां जेका दावा कई वञे थी त 2 महीननि गुज़रण ताईं जेको पाणी असां मुकमल 80% कढाए सघियो आहे, पर खिपरो तालुको मां जेको पाणी अञा ताईं निकिरी न आहे सघियो। माण्हू जेके आहिनि ॻोठनि खां दरपदर थियल आहिनि, उहे अञा जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि से उहे रहनि पिया, पर DC सांगड़ उन्हनि जी अञा ताईं का मदद न आहे कई। सिर्फ़ु खाई भिट भाइती यूसन जूं कुझु देहनि खे नवाज़ण जा जेके आहिनि DC सांगड़ ते इल्ज़ाम आहिनि, उहे ॿुधाए वञनि था त MNA जे फरमाइश ते उन्हनि जो पाणी त निकिरी सघियो आहे, पर जेके ख़ुदा जा माण्हू आहिनि पीपल्स पार्टी सां हितां जा माण्हू वागियल पिया आहिनि, पर उन्हनि जो अञा ताईं पाणी न आहे निकिरी सघियो। अचो त हितां जे इलाइक़े वासियुनि खां पुछूं त हू हिन मुतलिक़ छा था चवनि ऐं कहिड़ियुनि मुसीबतनि ऐं इज़तनि मां गुज़री रहिया आहिनि। कंहिं अञा पाणी कोन करे, न को तेल में न को मशीन कंहिंखे मिली आहे। सभु जेके देव सां सभु ॿुॾल आहिनि अञा ताईं। किथे कती बि कोन थींदी आसुर, कती जो बि कोन कहिड़ी कती जी आसुर बि कोन्हे। इहा हालतूं आहिनि असां मुल्क में।
तव्हांजे ॻोठ समेत समूरा ॻोठनि जा माण्हू कुझु जेके बेघर थियल आहिनि उहे पंहिंजा आबाद न घरनि में माण्हू कोन के रोडनि ते आहिनि ऐं घर में के थर वियल आहिनि के भिट वियल के रोडनि ते वेठा आहिनि ऐं घर में मुमकिन माण्हू कोन पहुची सघिया आहिनि। असां वॾो बाबा नाजाइज़ी आहे वॾी असां बाबा असांजे दुलम आहे ऐं हिते रुॻी सर वॾे रायशाही थी आहे ऐं उन हिसाब सां ही AC DC पाण आया आहिनि रोड जितां घस ई कोन्हे लंघ ई कोन्हे पाणी जो उहे टोड़ाए माना असां ग़रीबनि खे हथनि सां ॿोड़ाए असां सां सर नाजाइज़ी आहे वॾी सर असां वटि इहे वॾा वोटनि जे टाइमनि ते ईंदा आहिनि बसि असांखे कीअं कराए माराए बि वोट वठी हलिया वेंदा आहिनि। पाणी रोको भाई पाणी में 2 महीना थिया बैठा आहिनि कोई घटि तो कोई नथी मोइयूं घणेई भरी ईंदा पर काई शइ ॾेता नथी ज़मीनदार खाए हाँ अमन तो गरीबन की दे न पानी ॾिनो न को पानी न को काई शइ नहीं राशन वगैरह को मिलियो ना कुछ कोन मिलियो आहे कुछ कोन था ॾियनि ना इहो मोइयूं भरियो था वञनि इहे राह गुना जा गरीबन खे गरीबन जे नाले ते मारू था खाए ज़मीनदार। अच्छा हाँ अवां खे कोन था ॾियनि ना गरीब। नाज़रीन सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।